आई कंबर वारा चलदा हुए ते नमाज पढ़ा सदन मोहब्बत हुई मदीने वाले साईं साईं मदीने से मोहब्बत हुई मुसलो बिछाने हुआ मां बीर से साईं जन ईंदा ते मां ज़ियारत किया जिन वल क़िबला साईं जन शरीफ फरमा थिया मुखे ॾिसी ऐं भाकुर पातो मुंहिंजी पेशानी खे चुमियो मुझे निरड़ के चुमियो फरमायो पुट तव्हां बि मदीने में आयो मुझे सही सही नहीं देर का तव्हां इंतजार कयो आहे तव्हां देर सां पहुतो न व्हील चेयर हुई न को जिस्मानी का तकलीफ हुई बिल्कुल ठीक बिल्कुल सेहतमंद मां अर्ज़ कयां थी देर कयो पण फिर मुंहिंजा 4 फ़कीर मूंखों परे थी विया मां उन्हनि खे वठण वियो मुझा 4 फ़कीर मूंखों परे थी मां उन्हनि खे वठण वियो कामिल मुर्शिद हुओ आज विसाल खां पोइ बि पंहिंजे मुरीदनि ते शफ़क़त ऐं प्यार जो हथ कयो करमुल्ला ते करम लखे आलियूं आहिनि अखड़ियूं तोले सैयद सुवारा तमाम खुशबख्त ऐं खुश नसीब आयो जन जी निस्बत हिन कामिल वली सां आहे जन हज़रत साईं जन जी बेअत कई हुई उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि उहे साईं अताउल्लाह शाह जी बेअत कंदा बेअत सानी तरीक़त में ज़रूरी आहे मुर्शिद दुनिया तां पर्दो करे वञे थो त ज़ाहिरी बेअत सानी जेके सॾिबो आहे असांजे नक्शबंदी सिलसिले जो इमाम हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह जन जे मकतूबा शरीफ में लिखियल आहे त बेअत सानी ज़रूरी आहे छो त मक़सूद डॉक्टर न हूंदो आहे मक़सूद बीमारी वञाइण हूंदो आहे जेकॾहिं तव्हांजी इलाज हले थो पियो डॉक्टर जेकॾहिं पर्दो करे वञे त तव्हां ईअं न चवंदो त बसि मुंहिंजो उहो ई थींदो पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त मेरा फैज़ मेरी जिंदगी में हुकून है मेरे वफात कनू पीछे डोड़ा चौड़ा थी सी वलीअनि जो फैज़ बंदि न थींदो आहे वली पंहिंजो फैज़ खणी मज़ार में न वेंदा आहिनि फैज़ पुठियों छॾे वेंदा आहिनि राति जो टाइम हुयो मूं हिकिड़े राति हज़रत साईं अताउल्लाह शाह खे फोन कई राति जो टाइम पोइ मुंहिंजो पाण फरमायो त हिन महिल बेगा वक़्तु फोन कई त मुंहिंजी बसि दुआ जे लाइ दरख़्वास्त आहे साईं जन वटि वञो त मुंहिंजे लाइ दुआ जो अर्ज़ु कजो हज़रत साईं क़िबला अताउल्लाह शाह बादशाह फरमाए त मां तहज्जुद नमाज़ पढ़ंदुसि तहज्जुद पढ़ी ऐं पोइ अबे साईं वटि वेंदो आहियां और पाण बि तहज्जुद पढ़ी वेहंदा आहिनि पोइ का ॻाल्हि ॿोल करणी हूंदी आहे त मां कंदो आहियां ॿ ॻाल्हियूं हिकिड़ो त उन वक़्त में हज़रत साईं अताउल्लाह शाह तहज्जुद गुज़ार हुया ऐं साईं जन इन पीरी जे आलम में तबियत जे नाचाकाई जे बावजूद बि तहज्जुद गुज़ार हुया मुरीद सच्चा आयो त तहज्जुद पढ़ंदो ॻाल्हायो तहज्जुद पीर मिठा साईं फरमाईंदा जे तहज्जुद नमाज़ छॾी उन पंहिंजी फ़कीरी छॾे तहज्जुद अल्लाह जे हुजूर में राज़ नियाज़ रकातान फी जोफिल लैलिल आखिर खैरुम मिन दुनिया व मा फीहिमा ही दुनिया ऐं दुनिया में जो कुछ आहे उन सभिनी खां
तहज्जुद जूं बरकातूं नफल पढ़ो इन जो शान मथे मथे हज़रत सैयद अताउल्लाह शाह बादशाह ज़ीद मजदू फरमायो त मां अबे साईं वटि तहज्जुद पढ़ी वेंदुसि पोइ वेंदा आहियूं कचहरी कंदा आहियूं दुनिया जा माण्हू कचहरियूं ॾींहं जो कंदा आहिनि पर अल्लाह जा वली पंहिंजे रब सां मुनाजात ऐं दुआ जो लम्हो इहो हूंदो आहे जेको राति जे वक़्त में वेही कंदा आहियूं अल्लाह करीम जल शानो असांखे सची मोहब्बत सुभान 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 सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह सलातो सलाम अलैका या हबीब या हबीब अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर